अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ॾींदा आहियूं। छा अचण वारी क़िस्त में मीर ऐं जेको आहे भाउरनि जे विच में ठा थी वेंदो या वरी वक़्त इन खे ख़राबु करण वारो आहे। छा वक़्त खे ज़ाहिर करण जे लाइ सिजावल ख़ान जेकी कोशिशि करे रहियो आहे उहो कोशिशि कंदो त नवाब ख़ान सां मिलियल आहे। छा शेर अली चोरी करण में कामयाबु थी वेंदो, नवाब ख़ान जी चोरी करे सघंदो? छा मीर बि उते चोरी करे सघंदो, नवाब ख़ान जे घर गिरण में कामयाबु थींदो? या वरी मीर पकड़ियो वेंदो या मीर मारियो वेंदो? छा अचण वारी क़िस्त में हाणे इहे इल्ज़ाम कंहिंजे मथां लॻंदा? दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा तव्हांखे सॼी अपडेट ॾियूं था। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त सिजाल कोशिशि में आहे त मां जेको आहे मीर मूंखे ॻाल्हि जेको कमु चयो आहे उहो कयां, वक़्त खे ज़ाहिर कयां तूं कंहिंसां बदल आहे। दोस्तों शेर अली जेको आहे कोशिशि करे रहियो आहे, लेकिन नवाब ख़ान पंहिंजे घर में चोरी करण जी कोशिशि कंदो पाण, जीअं हू इल्ज़ाम हाणे सिजावल जे मथां ऐं पुलिस उन खे गिरफ़्तार करे सघे। लेकिन उन राति जेको आहे उते मीर बि वेंदो बक्सल सां चोरी करण जे लाइ। चोरी न कुझु कोशिशि कंदो त पंहिंजी भेण जे लाइ को सबूत हथु कयां, को नवाब ख़ान खे मारे सघां। नवाब ख़ान खे मारण जी मतिलबु ज़हन सां वेंदो ऐं शेर अली बि तयारी करे नवाब ख़ान जे घर चोरी करणु वेंदो। अॻे बि मां तव्हांखे ॿुधायो शेर अली चोर आहे, चोरियूं कंदो आहे ऐं तॾहिं हुनजो बैकग्राउंड अहिड़ो आहे। ऐं इते दोस्तों इहे टई ग्रुप गॾिजी वेंदा ऐं फायरिंग शुरू थी वेंदी। कंहिंजो बि पूरो कमु न थींदो, लेकिन शेर अली कोशिशि कंदो त मां चोरी करे विझां। इहो सॼो ई इल्ज़ाम फेरे घेरे लॻंदो वञे सिजावल जे मथां। सिजावल खे पुलिस सोघो कंदी ऐं नवाब ख़ान जेकी रांदि खेॾे रहियो हो उहा रांदि पाण ई ठही रही आहे। नवाब ख़ान जो रस्तो खुली वेंदो ऐं 2-3 दुश्मन वरी जेल में ठोकींदो। उन जे लाइ ही कोशिशि हली रही आहे। असांखे ॾींदा इजाज़त।